साईं तव्हां चवंदा हो त अदाकार एॾा सोढ़ा छो था थियनि अॼु तव्हांखे मां ॾेखारियां थो त अदाकार जेके सोढ़ा कीअं था थियनि पर अदाकारनि खे जिथे वारो मिलंदो आहे त उहो पंहिंजे कम सां लॻा हीअ आहे ज़फ़र खोखर हीअ पंहिंजा खुर तो साफ़ करे सतार माज़रत सां खुर गॾे जा हूंदा आहिनि मां इंसान पोइ माफ़ कजांइ मां इहो भुल में खुर चई में हीअ ज़फ़र खोखर पेर थो पंहिंजा मटे पर इहो थेले में इहो पियो हूंदो अथसि बुर्श जिथे हिनखे नलको या किथे वाहो किथे खॾ ॿियो न त नाली जिथे हूंदी आहे न उते बि इहे पेर धोई वठंदो आहे ज़फ़र अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम हीअ छा था सम्झो इहे पंहिंजा खुर ओ मुंहिंजो मक़सदु पेर जेके पंहिंजा धो था असल में चवंदा आहिनि सर मोर केॾो ख़ूबसूरत आहे हा हा पर जॾहिं हुनजी पंहिंजे पेरनि ते नज़र पवंदी आहे त रोई ॾींदो आहे असल में जेके बि अॼुकल्ह जा असांजा आशिक मिज़ाज माण्हू आहिनि न हा उहे बि जॾहिं पंहिंजी हसीना महबूबा खे ॾिसंदा आहिनि त मोह हुनजो ॿरंदो आहे पेर हुननि जा ईअं टीटीहर लॻा पिया हूंदा आहिनि मां बि चाहियां थो तव्हां जहिड़े मौज़ दोस्तनि सां गॾु आहियां हर 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 हंधि साफ़ हुजे बाबा साईं तूं बसि निकिरी वई निकिरी वियो साईं ख़ाली छा हीअ असांजो डायरेक्टर आहे ज़फ़र खोखर जेके पंहिंजा खुर ओ मुंहिंजो मक़सदु पेर ॾिसे थो हेॾे ॾिसो हे ॾिसो ऐं राति जो जेकी ॻाल्हि ॿुधाए हा हा दिलि ख़ुशि करे छॾी अथई हिन माण्हू एतिरा सवाल कया तोसां हा दिलि खोले तूं न सभु सवाल साईं ख़ुशी महसूस हिन माण्हूअ जेके सिधी मीडिया में जेके टांडा ॾिना आहिनि न हिन शख़्स चङनि भलनि खे रोआरियो रड़ियूं हिन शख़्स करायूं न ज़फ़र खोखर हे जेको चवंदो आहे न रमू रबड़ इंघंदो टुटंदो न ख़ूबसूरती राज़ इहो आहे माना सही राज़ इहो त यकीन करे ही मां शायदि आहिनि ख़ासि करे साहिबु हेॾे अचु खना ही मुमताज़ ख़ासि करे हिन सां गॾु हूंदो आहे ऐं ज़फ़र खोखर सां पोइ जॾहिं रिकॉर्डिंग थींदी आहे त ख़ासि करे तव्हां रत जा ॻोढ़ा रोईंदा हो ज़फ़र लाइ ॻाल्हाइजो सच सिज लहंदो क्रीम हणी सुम्ही पवंदो जीअं अॼु हिते पेर लोड़ींदो तूं ई हर वक़्तु तोखे सज़ा मिली आहे ऐं हिन जा अॼु हिते आया आहियूं दावत ते सभु हिते ॾिसो हे दोस्त सभु असांजा कैमरामैन डायरेक्टर सभु मौजूदु आहिनि हीअ ज़फ़र खोखर असल में मां ॻाल्हाइण थो चाहियां जी साईं मजबूरी इहा आहे चप्पल पाइण ॾियो जी जो ही जेको इंसान जेको मुंहिंजी रिकॉर्डिंग थो करे सिधी असांजी मीडिया जो सम्झो परू चांडियो आहे धाड़ियल माण्हू आहे असां ग़रीब मिसकीन मारूअड़ा सादा माण्हू जिथे बीहंदा उते पंहिंजो कमु शुरू करे ॾींदा न हिजाब न हिसाब हे मिलण जा बि 2000 वठंदो आहे साईं सभिनि खे ख़बर आहे त मां फ़क़ीर माण्हू आहियां हीअ हूंदी आहे डायरेक्टर तव्हांखे ख़बर आहे डायरेक्टर ॻाल्हाइजे ॿिया बि डायरेक्टर अचां थो उन्हनि ते अचां थो डायरेक्टर पर ही जेको डायरेक्टर ही आहे मिटीअ जा माण्हू 100 सीरियल सॼी सुंधू खई वरी राज राणीअ में के त बेहोश थी विया जिन खे आसरो ॾिनई त बाबा हाणे हिन स्पेल में तव्हां आहियो ड्रामो पूरो थी वियो 4-5 माण्हू त किरी पिया एतिरे क़दुरु असांजो बहितरीनु राइटर उस्ताद अनवर शाह जेको असांजी कला जो हिकु चवंदा वॾो नालो आहे उनखे हिन दंदड़ाए छॾियो ख़ासि केलीअ खे हिन टांडा ॾेई छॾिया हिन शख़्स ही ज़फ़र खोखर हे रमू रबड़ टांडा भला देगन जो कमु कंदो आहे साईं देगन जो कमु करे त बि भलो मुमताज़ ख़ासि केली साहब खंड खे केॾो सताइम कराची सही हाकिम खंड खे हिकिड़ी सीन लाइ घुराए वरी विहारे छॾीसि 10 ॾींहं उते रहियो आहे उस्ताद गुल मुनीर सां हिन हशर कयो साईं 13 ॾींहं हाकिम कंदो अचो हाकिम कंदो जेको आहे हालांकि ॿिए डायरेक्टर सां कमु करे आहे न त हे मरहूम वहीद मुराद थी वञे आहे पर हिन पंहिंजो फन सॼो ज़फ़र खोखर वटि खपाए छॾियो भाई अस्सलाम वालेकुम छा था सम्झो तव्हांजो फन ऐं ज़फ़र खोखर जी वरी डायरेक्शन डायरेक्शन तो माशाल्लाह हुनजी बेहतरीन आहे पर मूंखे मानी मुफ़्त में मिले पे मां रहियो पियो अच्छा भले तव्हां मानी हलायो बसि पोइ हाणे छा कयूं तव्हां मानी हलायो त पोइ हाणे असां वञूं काॾे हे ॾिसो ॿई कैमरामैन अलाए छो चुप कई वेठा आहिनि हे ज़फ़र जो ॿुधी हे फैसल सजराणी साहब जेको आहे तो मुंहुं ई बंदि करे छॾियो तव्हां हिन सां गॾु फोटो हा साईं हा साईं हा